अस्सलाम वालेकुम। अदाई गोठ उस्मानाबाद कच्चो मरण जो गोठ इते पानी आयो 2019 जो सैलाब जो सिंधु दरिया में यको पानी आयो पानी पानी मुल्क यको सजे मुल्क में पानी 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 जी सफ़ा बिल्कुल स्पीड ओ ये सामू वोण कयलन इन वोणन के हमरा बंद पिया ॾियनि पर आहे बचण तो मुश्किल आहे वधीक बेहतर अलाह तो ॼाणे चारे पासे वोणन के पानी फिरी वियो। सामू इहो साईं हाजी नूर शाह जो ॻोठ आहे। सिंधु किनारे दरिया जो पानी बेड़ी बची चुकी है। मस्जिद के पासे में पानी अची रसियो आहे। सिर्फ 5 फुटन 6 फुटन फर्क आहे साइडन का अॻियां अञा कोन आयो आहे। 2010 में 2015 में अध मस्जिद फुल हुई। बाक़ी 2010 में मदरसो कोन ठहियल, मदरसो उन खां पोइ ठहियो आहे। 2015 में मदरसे में पानी कोन हो, मदरसो मथे आहे, मस्जिद हेठि आहे। इंशाअल्लाह इरादो आहे मस्जिद के अॻिते हली करे नई से ठाराए करे मथे कराईंदासीं।